असांजे बारे में भी सोचो। वो तीली वो तालिबान जा मिसाइल बाबा तने तो मां चवां तो न 3 करोड़ रखो बाबा जेको करणो अथई वञी कर जल्दी माण्हुनि खे घुराए वञी जल्दी कर सुभाणे मूंखे रिपोर्ट खपे 24 कलाकनि जे अंदरि। वकील साहब तव्हां वेंदो या छॾे चाऊं? मूंखे हली छॾे अचो बा। अचो हेॾे हेॾे छा मूंखे हली छॾे अचो। छो छॾे चाहे? जेको कुतो बीठो आहे न ॿाहिरि जॾहिं बि मां उते पहुचां थो मूंखे ईअं थो टुकाए पए। यार वकील साहब कल्ह त मां कुते खे चयो त बाबा हिनखे सुञाण तुंहिंजे चाचे जे मुहांडे आहे। ओ मूंखे नथो सुञाणे नथो सुञाणे तुंहिंजे लाइ त चयो हुनखे साण बाबा सही थो चए तूं गॾु वञे यार कुतो ॾिसंदो चवंदो पंहिंजी बिरादरी जो माण्हू सां गॾु आहे। हलिया सही हलिया कुते खे पार त करे छॾिया पार करे छॾे केरु पंहिंजो माण्हू आहे। हलिया वञ हलिया हा बाबा 12 1 वॻे वञ तूं हाणे न वेंदे। अरे रो पखो दाला हिकिड़ो 12 या 1 बाबा 1 वॻे घुराए मीटिंग तूं पखे जी कहिड़ी ज़रूरत आहे फूक ॻाल्हि ॿुध पीरू सुभाणे जांच रिपोर्ट वेंदी जांच कमीशन लाइ छा 10-12 माण्हू खणी ईंदा मानी कराए छॾिजांइ बोरची खे। सर वो मसलो इहो आहे जो 50 रुपए ॾेई छॾियो किलो अटे जो घुराइणो खुटे थो अटो अटो कोन्हे आहे घर ॾे सॼा पैसा विया हलिया तव्हांखे ख़बर हुई शादी तव्हां वारे भाउ जी त बसि सॼा उते हली विया। पोइ ठीकु आहे महिमाननि खे चइजांइ मानी घरों ॿधी अचनि। वाह माना वन डिश यार ॾिसो त सही हाणे एतिरा पैसा एॾा वज़ो थी वेंदो हिन खां वरी मां बि शादी कंदुसि। अलाह मालिका मौला साईं मौला खे 5 साल निंड ॾियारे छॾ साहब खे त सेक्रेटरी त असांजे हथ अची वञे ॾाढी शादी करे बंगले ते कब्ज़ो करे वेही रहंदोमांसि। बर्रोय निभागा हेॾे काॾे आयो अंदरि वे साहब चयो अंदरि विहारो तुंहिंजे मथां कमीशन जांच वेंदी। हेॾे ये तकलीफ़ ॾेई थो कंडो त पाण नथो कढेसि कंडे खे बीजो आहे थो करे मराए थो। ये न खिल मूंखां रो न खिल निकिरी वेंदो। ख़ुदा जी मार पहिरियों मैट मरदो अथनि त बि ईअं रोईंदा। ही बंगलो तो मुझे मुड़स जो नथो थी सके मुँह मत फाली ना अड़ा लगे तो कब्जो कयो हूंदस पर आही केर ना कढी ना सब। ओ माई बार चुराण वारी छोकरी असांजे घर में। अरे बार चुराण वारी ना आया मुखे नथो सुञाणी पीरू आना पीरू। अरे मासी सफूरा तू? हाँ सफूरा आया मां त परेशान थी मां तू ते पूती किया कहीं तोखे पहुचायो आहे ताई। अरे ओ अल्लणारो पुट मूंसां गॾु आयो हुयो ऐं पुलिस खे ॾिसी भॼी वियो ऐं मां हिकिड़े पुलिस वारे खे चयमि त मां तव्हांजी साहब जी ज़ाल आहियां मूंखे छॾे वियो इज़त सां हिते ख्वार कराए छॾी साहब जी ज़ाल चई असांजी इज़त मिट्टी में मिलाए छॾी मासी सफूरा। ॿुध तो वारो साहब किथे आ? साहब जो न पुछो बदली वियो थी बा। हाँ आओ छा थियो हिते बाबा हिकिड़ो पंहिंजो एडवाइज़र रखियो अथव वकील ऐं हिकिड़ी सोणी सेबती सेक्रेटरी रखी अथव। हा इहा छा हूंदी आहे? इहा सम्झो अधु ज़ाल हूंदी आहे।
अहिड़ी सोणी आहे त हुनजो अखियूं आहिनि चेल सनड़ी तूं बि ॾिसदे न तिरकी पवंदी वरी बि टाइम ते आई आहियां हाणे बचाव आहे अञा सची थो चए जेकॾहिं मां टाइम ते न अचां न त अलाए छा थी वञे हा छा आहे दुनिया चेंज चाहे थी ॿियो मुड़ुस इहो आहे किथे नी भागो आहे किथे मुंहिंजे ख़्याल में का मीटिंग अथनि कमेटी जांच हले थी ओतो वारो हो बि आयो आहे न भाउ साहब वारो इहो बणिजो अवाम हा हा इहो नी भागो में पहुतो आहे हिते पोतो आहे इन वयल करे छॾियो आहे छा हाणे थियो अथसि? जांच कमेटी वेंदी 3 करोड़ जा मज़ा आहिनि तूं बि हाणे पिराटनि ते घुमंदी पर पराडी छा हूंदी आहे पराडी छा आहे इहो गॾागारे जो नओं नालो आहे पिराडी हो गॾागाडी चङो हाणे सॾु कर पंहिंजे साहब खे तुंहिंजी ॻाल्हियुनि त मुंहिंजो मथो ई फेराए छॾियो आहे कसम सां वञे चुको चांहि जो त करे अच पर साहब जो मुंहुं डायरेक्ट न चढ़जाए हां डरी पवंदो साहब छो जो अॼुकल्ह हू आदी थी चुको आहे पलंगनि जो सोणनि माण्हुनि जो अरे ये कीअं आदी थी वियो आहे मां बि उनजी ज़ाल आहियां सपूरा सत सुरी अहिड़ी ॿुधाईंदीमांसि यादि कंदो हा पोइ उहो तुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो कमु आहे ॿुधाईंदीअसि त पाणे वञ हाणे चांहि खणी अच वञ तूं हलंदी अंदरि या मां ठाहे अचां हल ठीकु आहे मां बि हलाईं हल हल सुठो जो अची वई थांव त धोरायांसि ख़बर है घूरे ॾिसे थी इश्क थी वियो त इहा इहे न ॾिसंदी कर असां वरी सियासतदान आहियूं यार तव्हां सभु सम्झो था हिन ख़बर ई न आहे सियासतदान ये सब छा है पर थीड़ी सफूरा सत सुरी तूं काॾो निकिती अची मां काला लिखती आहियां कॾहिं ले करे वियो आहे ही केरा मां साहब जी सेक्रेटरी आहियां या छा हूंदी आहे इहा जेको चयो मां अधु अरे ये कॾहिं अची वई बाबा अची वई पाण छा कयां मां चवां न इहा आहे सर केरु आहे इहो छा कयई छा कयईं ग़रीबनि जे हक़ ते डाको आहे कुझु न कयो इहो छा कयईं सफूरा ॾिसे ॻोठ न आहे शहर आहे हिते मुंहिंजी थोरी इज़त आहे अरे तुंहिंजी इज़त आहे बाक़ी असांजी का बि इज़त न आहे साहब हेॾे अचु बेगम साहिबा तपियल आहे बेगम साहिबा हो बेगम साहिबा इहा छा हूंदी आहे इहा चिंची जो नालो आहे बेगम साहिबा चइबो आहे साहब जी ज़ाल खे अरे बेगम त हुई हिकिड़ी ॻाइणी हुई न उहा ॻाइणी त ॿी हुई तूं बि हिते राग सिखी वेंदी ॾिठो न साहब जो राग काॾो अची वई कंहिं घुरायो हुनखे अची वई हुन सां गॾु वलू वारे पुट सां छा अलू वारे पुट सां हिते जी पूती आहे पुलिस वटि जी वियो त भॼी वियो तव्हांजो ख़ानदान सॼो चोर इहा उहा सेक्रेटरी जेको मां ॿुधायो मां न हा न असल में इहो मुंहिंजो जानू आहे हां तो वारे हिन थाबड़े बूथे ते कब्ज़ो कयो ये कन में छा थो चई कन में हा हिनखे ॿुधायां नी तोखे बचाया न तूं हाणे मूंसां हंस करे इश्क कर हो सम्झंदी त हिन सां हिनजो प्यार साहब तू इहो सुठो न कयो अरे अञा त कुझु कयो ई न आहे तू इहो सुठो न कयो मां वञाई थी पंहिंजे बाबे खे बि वठी ईंदसि तुंहिंजे बाबे खे बि वठी ईंदसि पंहिंजे सॼे ॻोठ खे वठी ईंदसि तूं मूंसां ज़ुल्म कया हिन फूसड़ी जे करे साहब मां चवां थी त हिनखे हींअर जो हींअर हिते करियो न त मां नौकरी छॾे वेंदसि मां ॻाल्हाइण करे उहे तूं मूंखे छा कढंदी आहे नी बाकी अरे पीरू हिननि खे छॾा हेॾे हिते त लेडीज़ रेसलिंग शुरू थी वई आहे कुझु बि न मां चयो सबर कयो विड़ो न
शहर आहे ते असांजी बेइज्जती ख़राब अरे थी परे थे मुझे पड़ सका परे थे अरे बाबा ने माले छले दी सा परे थी बेगम साहिबा हुआ मुझे मंगे दिया टशन 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 ओ तू चुप कर छा कंदी अड़ी छा कंदी है तू साहब इनके समझाए न त हम ॾिस मैं सफुरा ये न घर में आए तो वारो गोठारो वाड़ो मुर्स न आया ते मिनिस्टर थी वा मां चवाई थी हाणे जो हाणे इनके कठी इनके कढाला मुखे हलाइंदो केर बेगम साहिबा तव्हां ब्लड प्रेशर जा मरीज़ आहियो इन ते किरी पवंदो त ट्रेन घुराइणी पवंदी असांखे ये अच्छा हूंदो आहे ओहो किरेन माफ़ कजां मां चवाई थी कठी इनके कठेस मां कुछ न ॿुधंदी ये ॻाल्हि ॿुध मां चाहे त आराम सां वञ न त पोइ हाय हाय कंदी वेंदी आहे अरे हाय तो तू कंदी है तू कंदी आहे तू कंदी है धीरे मां तू कंदी आहे परे अरे पीरू सेक्रेटरी साहिबा मूंखे भाकुर विझ साहिबा मूंखे भाकुर विझ पीरू ॻाल्हि ॿुध ॾिस ईअं न कर अम्मा न आहे ओ साहब मुंहिंजे बच्चन जी अम्मा आहे ईअं न कर जहिड़ो सख़्त थी वियो ॻाल्हि ॿुध पीरू जी किलोरो फार्म हाणे ॿुधाए संभाले त खणी बि असांखे आवरी आहे वाह साइंसदान मुंहिंजा मालिक वाह जी शइ इजाद कई अथव सिंगड़ सां माण्हू ई चट सर ही तव्हांजी घरवारी आहे वॾी शकी आहे रुगो शकी पर छिती बि अथई अहिड़ो कुटींदी आहे पुठनि जा निशान आहिनि मूंखे साहब गुट छॾे चांस अरे बाबा जल्दी कर वञ छॾे जे मूं वारी गाॾीअ ते ॻोठारनि खे चइजे हेॾे न मोकिलियो हिनखे सर गाॾी ते खणी आया ट्रैक्टर घुरायां बाबा कुझु बि घुराए वञी मूं वारी गाॾी ते वठी छॾियनि यार छा जो बेहोश आहे न हा। ॻोठ ताईं होश अची वेंदो जंप न ट्रैक्टर में पीरल जल्दी वठी वञ त वरी भॼी न अचे हाज़िर जानू वञ जल्दी वञी ॻोठ छॾे अचेसि हिकदमि अची निकिती कंहिं मुखबरी कई आहे लॻे थो साहब भला तव्हांजे ॻोठ में कुता घणा आहिनि छा हेॾी छिती घरवारी आहे जागी पवंदी चुप कयो हेॾे ॻाल्हि ॿुध ईअं हिकिड़ो चकर शहर जो हणाए अचेसि वञी किरायो निकिरी वेंदई जान छुटी साहब तव्हां हिन सां कीअं था रहो बाबा हिन जो नालो ई सफूरा सत सुरिया मां छा कयां कहिड़ो ज़ुल्म थियो आहे तव्हां सां हेॾे ढिलो हाणे थो अचई परे खां अचे थो ॼण कोट कोई हैंगर में खणी थो अचे आहे किथे तूं रे ब्लैक एंड वाइट फिल्मनि जा हीरो मां तव्हांजे कम सां लॻो पियो हूंदी हा असांजे कम था छा थियो जांच रिपोर्ट आई रिपोर्ट अची वई रिपोर्ट आई जी हा, आहे अची हेॾे खणी आ ॾेखार मूंखे जल्दी कर वारो कर यार ॾेखार त इहा रिपोर्ट छा आहे इहा जांच रिपोर्ट अवाम जी अड़े इहा त अंग्रेज़ीअ में आहे तूं पढ़ अंग्रेज़ीअ में छो लिखियल आहियो हाणे मां पढ़ियल हुजां त मिनिस्टर हुजां पढ़ी ॿुधाए हा ॿुधो हा सर डॉक्टरनि जी रिपोर्ट आई आहे त अवाम जी जंग में हा अवाम जी जंग में जेको कंडो लॻो हुन सबबु हुन जी टंग ख़राब बि थी सघे हा जंहिंजे करे बहितर इहो आहे त हुन जी टंग हितां गोॾे वटां गोॾे वटां कटियूंसि कटणु खपे अच्छा ऐं हुनखे काठ जी टंग लॻारायो हा त जीअं हुनखे ॿीहर कंडो लॻे ई न ॻाल्हि ॿुध इहो कमु थींदो त कानूनी तरीक़े सां न हा हा बिल्कुलु आइन मुताबिक़ हा हा चङो ठीकु आहे बसि पोइ इहो बिल ठाहे हिन जा सही आहे वञ जल्दी कर सही आहे ठाहे थो वठां बिल हा पोइ बिल ठाहे न वञी सही आहे मां बिल ठाहे थो हे मोटी त नथी अचे वरी साहब मां वञी इहा ख़ुशख़बरी आवाम खे थी ॿुधायां हा आवाम खे ॿुधाए वञी बाबा तुंहिंजो मसइलो हल थी वियो आहे वञ ॿुधाएसि
ॿुधाई का मार पए हिते अची निकिती आहे सफ़ुरा सतसुरी रिपोर्ट बि अहिड़ी आई आहे हाणे अवाम जो कंडो त कढणो पवंदो मिनिस्टर साहब हा गरीब आवाम जो हाल अहवाल जो अंदरि वई आहे पुछण हाल अहवाल हा तूं माण्हू तयारु करे छॾिया आहिनि पंहिंजा जंग जेके कटींदा हाँ हाँ बिल्कुल तैयार हूँ दिल जाए क्यों काठियारी जंग हणंदा साहब हा साहब छा थियो आहे सांप सांप थी करे मां नांग जो पुटु राजा सर चओ सर मूंखे साहब हिकु अफ़सोसनाक ख़बर आहे इहा ख़बर मीडिया खे न ॿुधाइजांइ हिकु त साफ़ हिन खे छलनि खां ख़बर पए टिकर हलाईंदे देरी नथा कनि हाँ हाँ ये तो है बिल्कुल इहा ख़बर बाबा मीडिया में न अचे छा ॻाल्हि आहे कहिड़ी ख़बर आहे सर तव्हां वारो भाणे जो आवाम हा सूर जो दर्द न सहण जे करे सूर जो दर्द अच्छा सूर न सही सूर न सहण जे करे हिन दुनिया खां गुज़ारे वियो अच्छा हाँ? अरे हिनखे कंहिं साइलेंट ते हणी छॾियो आहे अरे हिनजी वाइब्रेशन त कढी ॾे वकील साहब ये कीअं थो थी सघे ईअं कीअं थो थी सघे ये नथो थी सघे न। बाबा 24 कलाक अॻु में इतला त ॾे हा हाँ बिल्कुल बिल्कुल अरे एॾो वॾो वात हुनखे इतला ॾियणो हुयो अरे पीरू एॾो वॾो वात न खोल वकील वेही न रही इहो आईने जे खिलाफ़ बाबा हे कीअं थी वियो आवाम मरी कीअं वियो आवाम तव्हांजी नथो लापरवाही थी जे सघे करे बोल मरियासीं हाणे छा थींदो साहब के दिल जा रे हे रोए ईअं थो न पी मरी वियो आहे ॼण अलाह ॾे मरी चुप कयो तव्हां परेशान परेशान था लॻो हा ई मसलो आहे घर जो अटो खुटी पियो आहे थोरो ऐं तूं उखड़ियो उखड़ियो थो लॻे लॻे थो त तव्हांजी मिनिस्ट्री हली वई न न मिनिस्ट्री कोन्हे उखड़ियो मां छा सॼे लाड़कण जा रोड उखड़िया पिया आहिनि रुगो मां चाचा बाबा वकील साहब हे ॿुधाए पोइ हाणे चाचे वलण खे यार मां चाचा तव्हां साहब जे भाणे जे खे पेर में कंडो लॻो न ॿुधाए ॿुधाए कीअं ॿुधायो यार इहो वकील साहब पाड़ारो बूट त सिंगाए पीरूअ खे सेक्रेटरी ॿुधाएसि न हाणे ज़ाहिर आहे ॿुधाइणो त पवंदो न भला हाणे हेॾे। अवाम केॾे वियो आवाम मां हुन अवाम लाइ हिते आयो आहियां चाचा वो कमरे में आ ऐं हुनखे पेर में कंडो लॻो ओ चाचा मां तव्हांखे ॿुधायां थो मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो न मां मिनिस्टर साहब जो सलाहकार आहियां मुशीर आहियां चाचा मिनिस्टर साहब हिनखे ॿुधाइणो ई पवंदो ॿुधाइणो ई पवंदो यार केस ताईं लिखायूं न चाचा त हीउ कमु जेको आहे ग़ैर आईनी तरीक़े सां थी वेंदो बाबा ईअं करे अरे अकल आया काबरो अरे कंडे लॻण ते एतिरा वॾा जेको आहे त कमीशनियूं बाबा मसलो इहो आहे कंडो बि त वॾो हो न अरे हराम खाईंदे तव्हांखे शर्म नथो अचे पर कुझु गैरत कयो ओ चाचा असां पूरो वस कयोसीं हा चाचा बाक़ाइदे अवाम खे पेर में कंडो लॻो बाक़ाइदे कमीशन वियारीसीं 2.5 करोड़ रुपया ख़र्च थिया आहिनि हुन ते कंडो जो निकिरे ई कोन पियो पोइ आख़िर सेक्रेटरी ॿुधाएसि न चाचा आवाम तकलीफ़ न सही सघियो ऐं हिन दुनिया खां गुज़ारे वियो अवाम मरी वियो बाक़ी मुंहिंजो वात छा ते पटियल हो सम्झे ई न पियो तव्हां